अम्मी ही वठो अवांजे लाइ गरम गरम चाय। तहां तो चयो पे दोस्त जो पुट भाइटियो मुंहिंजो भाइटियो। तहांजे भाइटे त हिकिड़ी ॻाल्हि करे खणी माठ कई। हुन जवाब कोन ॾिनो आहे, बस थोरो वक़्तु घुरियो अथई। बस रुॻो चयो अथई त सदफ खांसि उमिरि में नंढी आहे। एतिराज़ त असांखे हुजणु घुरिजे हा। असीं चऊं हा त वॾी उमिरि जो छोकिरो आहे, इहो कहिड़ो एतिराज़ आहे? जॾहिं असांजी छोकिरी खे एतिराज़ न आहे त मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। हिन छो त ॻाल्हाइण खां बहितर आहे त यासिर सां ॻाल्हाए वठो। हू सुबुह जो तकिड़ो निकितो, मां ई न। वञण वक़्तु मूंखे परेशान पियो लॻे। न जंहिं वक़्तु वञे पियो उन वक़्तु मूंखे त नॉर्मल लॻो ऐं हू चई वियो आहे त मां जल्दी अची साइड ते हलंदासीं। हू पंहिंजी प्यारी सोट खे हिन करे डिस्टर्ब कयो आहे त पुछांसि थी सही तबियत ठीकु आहे, ख़ुशि आहियो? हाँ सदफ, मां ठीकु आहियां। तूं ॿुधा ठीकु आहीं? अंकल आंटी कीअं आहिनि? अदा यासिर सुबुह जो तव्हां ॾांहुं आयो ऐं हिन वक़्तु तुंहिंजो मोबाइल बि ऑफ आहे। बाबा पुछे पियो सभु ख़ैर त आहे? हाँ यासिर हिते ई आहे, थोड़ी देर में ई घर लाइ निकिरे थो। तूं ॿुधा अंकल आंटी ठीकु आहिनि? बिल्कुलु सभु ठीकु आहिनि। इहे बाबा सां ॻाल्हायो। हा पुट, बाबा कीअं आई बच्चा? तव्हांजो बाबा कीअं? जी अंकल, असां सभु ठीकु आहियूं। बाबा अवां सां जल्द मिलंदो। माहिन बाबा छा ॻाल्हि आहे? तूं मूंखे कुझु परेशान पई लॻे। न अंकल, मां परेशान न आहियां, बस ईअं ई। पर बाबा छा थियो आहे? ॿुधाए त सही। यासिर किथे आहे? हाँ मूंसां ॻाल्हाए यासिर। अंकल यासिर असल में मामा सां वेठो आहे। पापा अलाए छो अचानक सां आउट ऑफ कंट्री हली वियो, बस इन लाइ थोड़ा परेशान आहियूं असां। न बाबा तूं परेशान न थी। न असां तव्हां ॾे अचूं था ऐं बिज़नेस ट्रिप हूंदो पिणे जो, को मसलो न आहे, अची वेंदो। बाबा कारोबार में त ईअं थींदो आहे न, अवल सवल माण्हू खे ॿाहिरि वञिणो पवंदो आहे ऐं अचानक वञिणो पवंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।